इजाज़त उन्हनि जे सिर जी क़ीमत बस वठी पुॼाया थो। माशाअल्लाह माशाअल्लाह। मुझे बचा कई कलम कपन बचाता बस तो पैसा दे, पैसा ॾींदे त बचंदा, बाक़ी न त दादन ऐं वरी हम पहिरीं कसाईयो कमु कंदा हुआ। छा? हा, पर पहिरीं ढोर कोंदा हुआ, हाणे माण्हू ॿिया कोन। न न, मूं 20 लख पूरा बैंक में भरे रखिया। त बैंक मूंखे आणे ॾे, शाम ताईं छोरा पहुता त ठीकु आहे, न त छड़ो पी सुम्ही रहिजे, सुभाणे ताईं त हुई पक सां ईंदा। ऐं पैसनि वारो बैंक खणी थो अचां। हा जल्दी कर, शाबाश। वाह मौला वाह, अॼु पंहिंजनि आंगन में हथ पियो अथसि त कीअं थो हथ के ॾिसी मुंहिंजे लाइ चई थे त सुभाणे न अॼु ई मारी। ही वटि पैसनि सां भरियल बैंक। महिरबानी रही सभु तव्हां अॼु खुद को न कर। हा बस हाणे दुआ करियो था मुंहिंजा बच्चा अचनि, पर मुंहिंजी त लय थी वई। हल पटाटा लय कर। पर मुंहिंजा बच्चा कॾहिं वापसि ईंदा? मूंखे कहिड़ी ख़बर आहे, को निजू में हाणे वरी केरु थो दाड़े ॾिनंदा वञे। छा? काका तू केॾांहुं हलियो आहीं? ख़बर से मोटू जे इंतजार में 3 ॾींहंनि खां मानी कान खाधी आहे। हा बा हा, सुबुह खां वठी मानी कोन खाधई आहे, बाक़ी 2 किलो कीमू खाधई, 2 किलो कीमू। आऊं तो लाइ पैसा मिलण वियोसि दादली, ही बैग सॼो पैसनि सां भरियल आहे। सच? खोल बैग खोल। छो तूं नोटनि में चक विझंदी छा? बा बैग खोल त को नोट ॾिसूं। कोई कोन ॾिसे, अंधो माण्हू सो तो नोट ॾिसे। मूं मौलवी साहब आंदो आहे, ॿाहिरि बीठो आहे। मौलवी साहब आंदो अथई, पर छाजे लाइ? मुंहिंजे ऐं दादली निकाह लाइ, को तोखे दफ़नाइण लाइ न। निकाह? पर एतिरो जल्दी निकाह? ठीकु आहे त पोइ आऊं बैग नथो खोलियां। न न, मां तोसां निकाह लाइ तयार आहियां। हित रखे मौला, ग़रीबनि ऐं मिस्किननि जो तूं ई आहीं। अच त भाकर पाई। हा हा सबर कर, पहिरीं निकाह। अरे हा, खैर मिलाए ताड़ी।